ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ है 6/12/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठी मीठी ॿार तव्हां हाणे पुरुषोत्तम संगम युग ते आहियो। तव्हांखे हिते रहंदे नई दुनिया खे यादि करिणो आहे ऐं आत्मा खे पावन ठाहिणो आहे। तव्हां हाणे पुरुषोत्तम संगम युग ते आहियो। तव्हांखे हिते रहंदे नई दुनिया खे यादि करिणो आहे ऐं आत्मा खे पावन ठाहिणो आहे। प्रश्न बाप तव्हांखे अहिड़ी कहिड़ी समझ ॾिनी अथई जंहिंसां बुद्धि जो तालो खुली वियो आहे। उत्तर आहे बाबा हिन बेहद अनादि ड्रामा जी अहिड़ी सम्झ ॾिनी अथई जंहिंसां बुद्धि जो गोदरेज जो तालो खुली वियो आहे जो लॻल हुयो। पथर बुद्धि खां पारस बुद्धि असां ठही विया आहियूं। बाप सम्झ ॾिनी अथई कि हिन ड्रामा में हर हिकु एक्टर जो पंहिंजो पंहिंजो अनादि पार्ट आहे। जंहिं कल्प पहिरियों जेतिरो पढ़ियो हूंदो उहो हाणे बि पढ़ंदा। पुरुषार्थ करे पंहिंजो वरसो ज़रूरु वठंदा। जंहिं कल्प पहिरियों पढ़ियो हूंदो उहो हाणे बि काथे बि रही करे ज़रूरु पढ़ंदा। पुरुषार्थ करे पंहिंजो पंहिंजो पूरो पूरो वरसो ज़रूरु वठंदा। ओम शांति। रूहानी ॿारनि प्रति रूहानी बाप वेही सम्झाइनि था, सिखलाइनि था। जॾहिं खां बाप ठहिया आहिनि तॾहिं खां टीचर बि आहिनि, तॾहिं खां पोइ सतगुरु जो रूप में शिक्षा बि ॾियनि था। इहे त ॿार सम्झंदा आहिनि, जबकि बाप टीचर गुरु आहे त नंढो ॿार त न आहे न, ऊच ते ऊच वॾे जो वॾो आहे न। बाप ॼाणंदा आहिनि इहे सभु मुंहिंजा ॿार आहिनि। ड्रामा प्लान अनुसार पुकारियो बि आहे कि अची करे असांखे पावन दुनिया में वठी हलो, परंतु सम्झंदा कुझु न आहिनि। हाणे तव्हां सम्झंदा आहियो पावन दुनिया सत्य खे, पर दुनिया कलयुग खे चईंदा आहिनि। ॾिसो चईंदा बि आहिनि लेकिन सम्झंदा ई न आहिनि कि असां पतित दुनिया में आहियूं। पावन दुनिया कहिड़ी आहे, किथे बेसमझी थी हुई न असां में। चईंदा बि आहिनि अची करे असांखे रावण जी जेल सां लिबरेट करो, दुखनि सां छुड़ायो, पंहिंजे शांतीधाम सुखधाम में वठी हलो। नाम ॿई सुठा आहिनि, मुक्ति जीवन मुक्ति व शांतीधाम सुखधाम। सिवाय तव्हां ॿारनि जे ॿियो कोई जी बुद्धि में न आहे कि शांतीधाम किथे आहे, सुखधाम कंहिंखे चइबो आहे, छा आहे, किथे आहे, किथे हूंदो आहे। बिल्कुलु ई बेसम्झ थी विया आहिनि। तव्हांजी एम ऑब्जेक्ट ही समझदार ठहिण जी आहे। बेसम्झनि जे लाइ एम ऑब्जेक्ट हूंदी न आहे कि अहिड़ो समझदार ठहिणो आहे। हाणे सिखलाइण वारो आहे, इहा आहे सभिनि खे सिखलाइण वारो आहे। इहा आहे असांजी एम ऑब्जेक्ट, मनुष्य खां देवता ठहिणु। मनुष्य मतिलबु बेसम्झ, देवता मतिलबु समझदार। लेकिन देवताउनि में बि उहा सम्झ न हूंदी आहे, लेकिन उहो उन्हनि जी प्रालब्ध हूंदी आहे। उन्हनि इहा सम्झ पाए करे पोइ इहो पद पातो आहे। हीअ आहे ई मनुष्य जी सृष्टि, उहा आहे देवताउनि जी सृष्टि। सत्युग में देवताउनि जी सृष्टि त ज़रूरु मनुष्यनि जी सृष्टि कलयुग में हूंदी न। हाणे मनुष्य खां देवता ठहिणो आहे त ज़रूरु पुरुषोत्तम संगम युग ते ठहींदा न। उहा आहिनि देवताऊं, इहा आहे मनुष्य। देवताऊं आहिनि समझदार। बाप आहे ई अहिड़ो समझदार ठाहिण वारो। बाप जो विश्व जो मालिक आहे, भल मालिक ठहींदो न आहे परंतु गाइबो बि आहे न। बेहद जो बाप, बेहद जो सुख ॾियण वारो। बेहद जो सुख हूंदो ई आहे नई दुनिया में, बेहद जो दुख हूंदो ई आहे पुराणी दुनिया में। देवताउनि जा चित्र बि आहिनि तव्हांजे साम्हूं, उन्हनि जो गायन बि आहे न। अॼुकल्ह त पंज भूतनि जी बि पूजा थींदी आहे न। हाणे बाप तव्हांखे सम्झाइनि था, तव्हां आहियो पुरुषोत्तम संगम युग ते। हाणे बाप असांखे सम्झाइनि था कि असां आहियूं पुरुषोत्तम संगम युग ते। तव्हां में बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॼाणंदा आहिनि असांजी हिकु टंग स्वर्ग में आहे, हिकु टंग नर्क में आहे।
रहंदा त हिते ई आहियूं, परंतु बुद्धि नई दुनिया में आहे। त जो नई दुनिया में बुद्धि नई दुनिया में आहे, ऐं जो नई दुनिया में वठी वञण वारो आहे उनखे यादि कंदा आहियूं। बाप जी यादि सां ई असांजी आत्मा पवित्र थींदी आहे। इहे शिव बाबा वेई सम्झाईंदा आहिनि। शिव जयंती मल्हाईंदा ज़रूरु आहिनि, परंतु शिव बाबा कॾहिं आया, छा अची करे कयो, इहे कुझु बि पतो न आहे। शिवरात्रि मल्हाईंदा आहिनि, कृष्ण जयंती मल्हाईंदा आहिनि। उहे ई अक्षर जो श्री कृष्ण जे लाइ चईंदा आहिनि, उहे शिव बाबा जे लाइ चई न सघनि। उन्हनि जी पोइ शिवरात्रि चईंदा आहिनि, अर्थ कुझु बि न सम्झंदा आहिनि, है न। कृष्ण जन्माष्टमी चईंदा आहिनि, शिवरात्रि चईंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे अर्थ सम्झायो आहे न। अथाह दुख आहे कलयुग जे अंत में, पोइ अथाह सुख हूंदो सतयुग जे आदि में। सचो अति दुख अति सुख, इहे तव्हां ॿारनि खे हाणे ज्ञान मिलियो आहे। तव्हां आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो। जंहिं कल्प पहिरियों पढ़ियो आहे उहो ई हाणे पढ़ंदा, जंहिं जो पुरुषार्थ कयो हूंदो उहो ई करणु लॻंदा, ऐं अहिड़ो पद बि पाए वठंदा। तव्हांजी बुद्धि में पूरो चकर आहे, तव्हां ई ऊच ते ऊच पद पाईंदा आहियो, पोइ तव्हां उतरंदा बि ईअं ई आहियो। बाप सम्झाईंदा आहिनि, इहे जो बि मनुष्यनि जी आत्मायूं आहिनि, माला आहिनि, सभु नंबरवार ईंदियूं आहिनि। हर हिकु एक्टर खे पंहिंजो पंहिंजो पार्ट मिलियो आहे। कंहिं समय कंहिंजो छा पार्ट, कंहिंखे छा पार्ट वॼाइणो आहे, इहे अनादि ठहियलु ड्रामो आहे जो बाप वेई सम्झाईंदा आहिनि। हाणे जो तव्हांखे बाप सम्झाईंदा आहिनि उहो पंहिंजे भाइयुनि खे सम्झाइणो आहे असांखे। तव्हांजी बुद्धि में आहे कि हर 5000 वर्ष पोइ बाबा अची करे असांखे ईअं सम्झाईंदा आहिनि। असां पोइ भाइयुनि खे सम्झाईंदा आहियूं। भाई आत्मा जे संबंध में आहे न, भाउ आत्मा जे संबंध में आहे। बाप चईंदा आहिनि हिन समय तव्हां पंहिंजे खे अशरीरी आत्मा सम्झो। आत्मा खे ई पंहिंजे बाप खे यादि करिणो आहे पावन ठाहिण लाइ। आत्मा पवित्र ठहींदी आहे त पोइ शरीर बि पवित्र मिलंदो आहे, है न। आत्मा अपवित्र त जीवर बि अपवित्र, नंबरवार त हूंदो ई आहे न। फीचर्स एक्टिविटी हिकु जी न मिले ॿिए सां। नंबरवार सभु पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाइनि था, फ़र्क़ु न पई सघंदो आहे। नाटक में उहो ई सीन ॾिसंदा जो कल्ह ॾिठी हूंदी, उहो ई रिपीट थींदी आहे न। इहा पोइ बेहद जो कल्ह ऐं अॼु जो बेहद जो ऐं कल्ह जो ड्रामो आहे। अॼु ऐं कल्ह जो ड्रामो आहे। तव्हां कल्ह तव्हांखे सम्झायो हुयो, तव्हां राजाई वरिती हुई, पोइ राजाई गवाए छॾी न। अॼु पोइ सम्झो तव्हां राजाई पाइण लाइ। अॼु भारत पुराणो नरक आहे, कल्ह नयो स्वर्ग हूंदो। अॼु पुराणो नरक आहे, कल्ह नयो स्वर्ग हूंदो भारत। तव्हांजी बुद्धि में आहे हाणे असां नई दुनिया में वञूं था, श्रीमत ते श्रेष्ठ ठहूं था न। श्रेष्ठ ज़रूरु श्रेष्ठ सृष्टि ते ई रहंदा न। ये लक्ष्मी नारायण श्रेष्ठ आहिनि त श्रेष्ठ स्वर्ग में रहंदा आहिनि, त जो भ्रष्ट आहिनि उहे नरक में रहंदा आहिनि। ये राज हाणे तव्हां सम्झो आहे। ये बेहद जे ड्रामा खे जॾहिं कोई सुठी रीति सम्झे तॾहिं बुद्धि में वेह। शिवरात्रि बि मल्हाईंदा आहिनि, परंतु ॼाणंदा कुझु बि न आहिनि। त हाणे तव्हां ॿारनि खे रिफ्रेश करिणो हूंदो आहे, त अलॻि अलॻि जो त्योहार आदि ईंदा आहिनि, हुननि ते ॿियनि खे जो असांखे पतो आहे असां ॿियनि आत्माउनि भाइयुनि खे ॿुधाए करे उन्हनि खे रिफ्रेश करिणो हूंदो आहे। तव्हां बाबा बि असांखे रिफ्रेश करनि था, त असांखे ॿियनि खे बि रिफ्रेश करिणो आहे। हाणे तव्हांखे ज्ञान मिले थो, पोइ सदगति खे पाए वठंदो। बाप चईंदा आहिनि मां स्वर्ग में न ईंदो आहे, मुंहिंजो पार्ट ई आहे पतित दुनिया खे बदिले करे पावन दुनिया ठाहिण। हुते त तव्हां वटि कारून जो खज़ानो हूंदो, हिते त कंगाल आहियो। इन करे बाप खे सॾु कंदा आहिनि अची करे बेहद जो वरसो ॾियो। कल्प पहिरियों बेहद जो वरसो मिलियो हुयो न असांखे।
कल्प पहिरियों बेहद जो वरसो मिलियो हुयो, पोइ असां कंगाल थी विया आहियूं। चित्रनि ते सम्झाइबो आहे तॾहिं सम्झी सघनि। पहिरियों नंबर में लक्ष्मी नारायण, पोइ 84 जन्म वठंदा मनुष्य ठही वेंदा आहिनि। इहे ज्ञान हाणे तव्हां ॿारनि खे मिलियो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो अॼु खां 5000 वर्ष पहिरियों आदि सनातन देवी देवता धर्म हुयो, जंहिंखे वैकुंठ पैराडाइज़ DT वर्ल्ड चइबो आहे। हाणे त न चईंदसीं, हाणे त डेवल वर्ल्ड आहे। डेवल वर्ल्ड जी एंड DT वर्ल्ड जी आदि जो हाणे संगम आहे। ये ॻाल्हियूं हाणे त सम्झंदा आहियो, ॿियो कंहिंजे मुख सां ॿुधी न सघो, सिर्फ़ु बाबा जे मुख सां ई ॿुधी सघंदा आहियूं। बापी अची करे इन्हनि जो मुख वठंदा आहिनि, त उहो ब्रह्मा बाबा जो मुख शिव बाबा जो थियो न। मुख कंहिंजो वठंदा आहिनि, सम्झंदा न आहिनि। बाप जी सवारी किथे हूंदी आहे? जीअं तव्हांजी आत्मा जी हिन शरीर में सवारी आहे न, शिव बाबा खे पंहिंजी सवारी त आहे न, त उन्हनि खे मुख ज़रूरु खपे, न त राजयोग कीअं सिखलाईंदा? प्रेरणा सां त न सिखलाईंदा न। त इहे सभु ॻाल्हियूं दिलि में नोट करणियूं आहिनि। परमात्मा जी बि बुद्धि में सॼी नॉलेज आहे, तव्हांजी बि बुद्धि में इहा वेहणी खपे। बाबा जी बि सॼी नॉलेज, पूरे विश्व जी नॉलेज, ये नॉलेज बुद्धि में धारण करणी आहे। चइबो बि आहे न, तव्हांजी बुद्धि ठीकु आहे, बुद्धि आत्मा में रहंदी आहे, आत्मा ई बुद्धि सां सम्झे थी। तव्हांजी पत्थर बुद्धि कीअं ठाही? हाणे सम्झंदा आहियो रावण असांजी बुद्धि छा ठाहे छॾी अथई। कल्ह तव्हां ड्रामा खे न ॼाणंदा आहियो, बुद्धि खे हिकदमि गोदरेज जो तालो लॻल आहे, है न। गॉड अक्षर त ईंदो आहे न, बाप जो बुद्धि ॾींदा आहिनि, उहो बदिली करे पत्थर बुद्धि थी वेंदी आहे। बुद्धि खे हिकदमि गोदरेज जो तालो लॻी वियो आहे। त बाबा चवनि था गॉड अक्षर त ईंदो आहे न, चइण में उहो गॉडरेज आहे। त बाबा चवनि था गॉड अक्षर त ईंदो आहे न, बाप जो बुद्धि ॾींदा आहिनि, उहो बदिली करे पत्थर बुद्धि थी वेंदी आहे। पोइ बाप अची करे तालो खोलंदा आहिनि। कीअं खोलंदा आहिनि? असांखे स्मृति ॾियाराईंदा आहिनि। सत्युग में आहे ई पारस बुद्धि। बाप अची करे सभिनि जो कल्याण कंदा आहिनि न, नंबरवार सभिनि जी बुद्धि खोले ॾींदा आहिनि। पोइ हिक ॿिए जे पुठियां ईंदा रहंदा आहिनि। मथां में त कोई रही न सघे न, मथे त पूरो ख़ाली थियणो आहे। जॾहिं पूरो ख़ाली थी वेंदो तॾहिं बाबा फटाफट वेंदा। हाणे बाबा हिते आहिनि, मथे कुझु आत्मायूं वेठियूं आहिनि। जीअं ई उहे आत्मायूं हेठि ईंदियूं ऐं बाबा सां गॾु असां हली वेंदासीं। पोइ बाबा त हली वेंदा। पोइ अगरि असांखे बि बाबा जी यादि हूंदी त असां बि साथ साथ में हली वेंदासीं, है न। त बाबा चवनि था कि बाप अची करे सभिनि जो कल्याण कंदा आहिनि। नंबरवार सभिनि जी बुद्धि खुलंदी वेंदी आहे। पोइ हिक ॿिए जे पुठियां ईंदा रहंदा आहिनि। मथे में त कोई रही न सघे न, पते त हुते रही न सघे। बाप पावन ठाहे करे पावन दुनिया में वठी हलंदा आहिनि। हाणे बाबा असां सभिनि खे पावन ठाहिनि था, पोइ असांखे पावन दुनिया में वठी हलंदा। हुते सभु पावन आत्मायूं रहंदियूं आहिनि मथे, उहा आहे निराकारी सृष्टि। तव्हां ॿारनि खे हाणे मालूम पियो, हिन करे पंहिंजो घर बि जीअं ॾाढो नज़दीक ॾेखारे में ॾींदो आहे। तव्हांजे घर सां ॾाढो प्यारु आहे न, तव्हां जहिड़ो प्यारु ॿियो कंहिंजो बि न आहे मथे घर सां। तव्हां में बि नंबरवार आहिनि, जेके बाप सां गॾु लव आहे उनखे घर सां गॾु बि लव आहे। मुरबी ॿार हूंदा आहिनि न, तव्हां सम्झंदा आहियो हिते जो सुठी रीति पुरुषार्थ करे मुरबी ॿार ठहींदो, उहो ई उच्च पद पाईंदो, न। त उच्च पद पाइण लाइ बाप सां ऐं पंहिंजे घर सां ॾाढो लव हुजिणो खपे। नंढा अथवा वॾा शरीरनि जे मथे न वञो। ज्ञान और योग में जो मस्तु रहंदा आहिनि न, ईअं न जो ज्ञान में पहिरियों आया आहिनि या जो वॾा आहिनि उहे ई ईंदा न। बाबा चवनि था हिते ज्ञान और योग में जो मस्तु हूंदो उहो वॾा आहिनि। कई नंढा नंढा ॿार बि ज्ञान योग में तिखा आहिनि जो वॾनि खे पढ़ाईंदा आहिनि। न त क़ाइदो आहे वॾा नंढनि खे
पढ़ाईंदा। अॼुकल्ह जी मिड गेट बि थी वेंदो आहे। हीअं त सभु आत्मायूं मिड गेट आहिनि। आत्मा बिंदी आहे न, उन्हनि जो वज़न करूं, हुननि जो छा वज़न करो। हिकु सितारे मिसल आहे। मनुष्य माण्हू सितारनि नाम ॿुधी करे मथे में ॾिसंदा आहिनि। तव्हां सितारा नाम ॿुधी करे पंहिंजे खे ॾिसंदा आहियो। धरती जा सितारा तव्हां आहियो न, उहा आहे आसमान जा जो जड़ आहिनि। तव्हां त चैतन्य सितारा आहियो। उन्हनि में त फेर बदल कुझु थींदो न आहे। तव्हां त 84 जन्म वठंदा आहियो। केतिरो वॾो पाठ वॼाईंदा आहियो न सितारा। पाठ वॼाईंदे चमक ढल थी वेंदी आहे, बैटरी डिस्चार्ज थी वेंदी आहे। पोइ बाप अची करे भिन्न प्रकार सां सम्झाईंदा आहिनि। श्री तव्हांजी आत्मा उजाइजी वई आहे न, ताक़त जो भरियल हुई उहा खलास थी वई आहे। हाणे वरी बाप द्वारा तव्हां सभिनि आत्माउनि में ताक़त भरिजे थी न। तव्हां पंहिंजी बैटरी खे चार्ज था करो। इन में माया बि ॾाढो विघ्न विझंदी आहे, बैटरी चार्ज करण न ॾींदी आहे। तव्हां चैतन्य बैटरियूं आहियो। बाबा चवनि था कि असां सभु चैतन्य बैटरियूं आहियूं। केरु? आत्मा हिन शरीर में वेठी हुई चैतन्य बैटरी आहे करे बाबा चवंदा। आत्मा सितारो आहे। अॼु बाबा चवनि था कि आत्मा सितारो आहे, आत्मा बैटरी आहे। ॼाणंदा आहियो बाप सां गॾु योग लॻाइण सां सभु सतो प्रधान ठही वेंदासीं। हाणे तमो प्रधान ठहिया आहियूं। हुन हद जी पढ़ाई ऐं हिन बेहद जी पढ़ाई में ॾाढो फ़र्क़ु आहे। कीअं नंबरवार सभु आत्मायूं मथे वेंदियूं आहिनि, पोइ पंहिंजे समय ते पाठ वॼाइण ईंदियूं आहिनि। सभिनि खे पंहिंजो अविनाशी पाठ मिलियलु आहे न। तव्हां इहे 84 जन्मनि जो पाठ केतिरी बार वॼायो अथव। तव्हांजी बैटरी केतिरी बार चार्ज ऐं डिस्चार्ज थींदी आहे। जॾहिं ॼाणंदा आहियो असांजी बैटरी डिस्चार्ज आहे त पोइ चार्ज करण में देरी छो करणी खपे, है न। जॾहिं ॼाणंदा आहियो असांजी बैटरी डिस्चार्ज आहे त चार्ज करण में देरी न करणी खपे। देरी छो करणी। परंतु माया बैटरी चार्ज करण ई न ॾींदी आहे। लेकिन असां पंहिंजे मन बुद्धि में पका रहूं। मन में उहो ई संकल्प बुद्धि बाबा वटि हुजणी खपे त बैटरी चार्ज थींदी वेंदी। ॿिया संकल्प विकल्पनि ते ध्यानु न ॾियणो आहे। बाबा चवनि था कि माया बैटरी चार्ज करणु तव्हांखे भुलाए ॾींदी आहे। घड़ी बैटरी डिस्चार्ज कराए ॾींदी आहे। कोशिशि कंदा आहियो बाप खे यादि करण जी, परंतु करे न सघंदा आहियो। तव्हां में बि जो बैटरी चार्ज करे सतो प्रधान ठही नज़दीक ईंदा आहिनि, उन्हनि में बि कॾहिं माया ग़फ़लत कराए छॾंदी आहे त बैटरी डिस्चार्ज थी वेंदी आहे। इहे पिछाड़ी ताईं थींदो वेंदो। पोइ जॾहिं लड़ाई जो अंत हूंदो त सभु ख़तमु थी वेंदो। पोइ जंहिंजी बैटरी जेतिरी चार्ज थी उन अनुसार मथे बि वेंदा, पद बि पाईंदा। सभी आत्मायूं बाप जा ॿार आहिनि। बाप ई अची करे सभिनि जी बैटरी चार्ज कराईंदा आहिनि। बैटरी खेल कहिड़ो वंडरफुल ठहियलु आहे न। बाप सां गॾु योग लॻाइण सां घड़ी हटी वेंदा आहिनि त केतिरो नुक़सानु थी वेंदो आहे। न हटंदा हुनजे लाइ पुरुषार्थ कराइबो आहे। पुरुषार्थ कंदे जॾहिं समाप्ति थींदी, पोइ नंबरवार पुरुषार्थ अनुसार तव्हांजो पाठ पूरो थींदो। जीअं कल्प थींदो आहे। आत्माउनि जी माला ठहींदी रहंदी आहे न। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो रुद्राक्ष जी माला आहे, विष्णु जी माला आहे। पहिरें नंबर में रुद्राक्ष जी माला आहे, विष्णु जी माला आहे। पहिरें नंबर में उन्हनि जी माला रखंदा न। बाप दैवी दुनिया रचंदा आहिनि। जीअं रुद्र माला आहे, उहा रुंड माला भी आहे। रुद्र माला मतिलबु सभु निराकार आत्माउनि जी माला। रुंड माला मतिलबु जॾहिं शरीर विष्णु जॾहिं शरीर वठंदासीं न त उन अनुसार जो पद पाईंदा। ब्राह्मणनि जी माला हाणे न ठही सघंदी, बदिली सदली थींदी रहंदा आहिनि न। मतिलबु कॾहिं कंहिंजी स्थिति सुठी हूंदी आहे, कॾहिं कंहिंजी छा। फाइनल तॾहिं थींदो जॾहिं रुद्र माला ठहींदी।
ये ब्राह्मणनि जी माला है, परंतु हिन समय न ठही सघंदी आहे। वास्तव में प्रजापिता ब्रह्मा जी सभु संतान आहिनि। शिव बाबा जी संतान जी बि माला आहे त विष्णु जी माला बि चईंदासीं। तव्हां ब्राह्मण ठहींदा आहियो त ब्रह्मा जी ऐं शिव जी बि माला खपे न। इहो सॼो ज्ञान असांजी बुद्धि में आहे। ॿुधंदा त सभी आहिनि, परंतु कोई जो हुन समय ई कननि सां निकिरी वेंदो आहे, ॿुधंदा ई न आहे। हिते मन बि बाबा, बुद्धि बि बाबा वटि, ऐं ज्ञान ॿुधंदे ॿुधंदे पोइ यथार्थ सम्झ में बि ईंदो आहे। कोई त पढ़ंदा ई न आहिनि, उन्हनि खे पतो ई न आहिनि कि भॻवानु पढ़ाईंदा आहिनि। पढ़ंदा ई न आहिनि। इहे पढ़ाई पढ़ंदा ई न आहिनि। ये पढ़ाई त केतिरी ख़ुशी सां पढ़णी खपे, है न। सोचो, इहो ई ज्ञान सम्झण सां असां विश्व जा मालिक ठही वेंदासीं। अच्छा, मीठे मीठे सिके लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। अॼु बाबा चई न, घर सां बि प्यार हुजे त बाप सां बि प्यार हुजे। धारणा जे लाइ मुख्य सार, यादि जी यात्रा सां आत्मा रूपी बैटरी खे चार्ज करे सतो प्रधान ठहिणो आहे। अहिड़ी कोई गफ़लत न करणी आहे जो बैटरी डिस्चार्ज थी वञे। यादि जी यात्रा सां आत्मा रूपी बैटरी खे चार्ज करे सतो प्रधान ठहिणो आहे। अहिड़ी कोई गफ़लत न करणी आहे जो बैटरी डिस्चार्ज थी वञे, है न। इन करे सदा संकल्प करो सभिनि जो भलो थिए, भलो थिए, भलो थिए, बसि। ॿियो आहे, मुरबी ॿार ठहिण जे लाइ बाप सां गॾु गॾु घर सां बि लव हुजिणो खपे। ज्ञान योग में मस्तु ठहिणो आहे। बाप जो सम्झाईंदा आहिनि, उहो पंहिंजे भाइयुनि खे बि सम्झाइणो आहे असांखे। वरदाना, हिकु बाप खे पंहिंजो संसार ठाहे करे सदा हिक जी आकर्षण में रहण वारा कर्म बंधन मुक्त ठहो। सदा हिन अनुभव में रहो कि हिकु बाप, ॿियो न कोई, बसि हिकु बाबा ही संसार आहे। ॿियो कोई आकर्षण ई न आहे, कोई कर्म बंधन ई न आहे। कर्म कंदे हुए बि यादि रखो, इहे बाबा जो कमु आहे, मुंहिंजो न आहे। मुंहिंजो चइण सां आलस अलबेलो ईंदो, गफ़लत थींदी। बाबा जो चइण सां सही रीति कंदासीं। छो कि ॾिसो, माण्हू टिकाणे मंदर में सुठी रीति कमु कंदो आहे, घर में मुंहिंजो घरु आहे, फलाणे जो घरु आहे त न कंदो। तंहिंखां सुठो त घर खे बि गुरू जो घरु सम्झो, बाबा जो घरु सम्झो, त ऑटोमेटिकली सुठी रीति कमु कंदासीं। पंहिंजे के कमज़ोर संस्कार जो बंधन न हुजे। जो कंहिंखे कंहिंजे प्रति मुंहिंजो पंहिंजो अधिकार रखंदो आहे न, उनखे क्रोध व अभिमान ईंदो आहे, है न। मुंहिंजो ॿारु हीअं थो करे त उन्हनि खे क्रोध ईंदो। मुंहिंजो ॿारु ॾाढो सुठो पढ़ंदो आहे त उनखे अभिमान बि ईंदो। लेकिन इहो भॻवान जो ॿारु हीअं थो करे त क्रोध बि न ईंदो। भॻवान जो ॿारु एॾो सुठो थो करे त अभिमान बि न ईंदो। त जिते मुंहिंजोपन आहे हुते क्रोध ऐं अभिमान आहे। ये बि कर्म बंधन आहे। लेकिन जॾहिं बाबा ही मुंहिंजो संसार आहे, इहा स्मृति रहंदी त सभु मुंहिंजो मुंहिंजो हिकु बाबा में समाइजी वेंदो ऐं कर्म बंधन सां सहज ई मुक्त थी वेंदासीं। स्लोगन आहे, महान आत्मा उहा आहे जंहिंजी दृष्टि ऐं वृत्ति बेहद जी हुजे। महान आत्मा केरु आहे? जंहिंजी दृष्टि ऐं वृत्ति सर्व जे लाइ सुठी हुजे, मतिलबु बेहद जी हुजे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।